सदोर ते गोलिन जो मींह न पर गोलिन जो गड़ो वसंदो गड़ो। बेशरम सात सिकंदर जरे होश मिले जोश में इंदो सामो वारे जो साह सुक्की विदुआ सुक्की कितरन के एक भी जंबो हणी आजा गुंगा बाहर करी छड़ी दुआ वात तरी भलो आजण जारे में शीशी पई ए तू पंजो वात ॾिठो जे तो खदड़न जी मढ़ी में चंदे जी पेती खुली पई एक हारे में मथा देख तंगे तो के लज नथी अचे खामोश। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तुझे सदोरे पुत्र जो नालो बदनाम कयो वनिता ओ इते रखीस हाकिमन खां घुरबो आ का खपे तोखे मुखे नूरी खपे। सदोरो पुत्र संत जो इन धरती जो मुहाफिज बणजी परवान मारी दो।